एसएसपी उमरकोट ते न्याणी सा इंसाफ कयो न्याणी सा इंसाफ कयो जुल्म के खिलाफ ताके हर चौक चौराहे ते इन बिरादरी जे सोलंकी बिरादरी तरफा ताके एहतजाज मिलंदो आई असा वरी भी पूरी उम्मीद आहियूं हिते चऊं था ही असांजो पैगाम हिन प्रेस क्लब तां उन्हनि वागदड़नि ताईं पहुचायो वञे ऐं उन्हनि खे चयो वञे त बाबा ही गुंडागर्दी ही जेका दहशतगर्दी आहे इहा हाणे अॻिते हली न सघंदी। अॼु असां सोलंकी बिरादरी कराची जा नौजवान सभु हिते उन करे गॾु थिया आहियूं त हिकिड़ी मज़लूम न्याणी सां नाइंसाफ़ी थी आहे। ऐं अपील कयां थो बिलावल भुट्टो ज़रदारी खे, अपील कयां थो मोहतरम आसिफ अली ज़रदारी के सोलंकी माची इन सिंध जी पुरानी क़ौम ज़ात है 50 साल का वठी उमरकोट में रहन था। कोर्ट के फैसले मुताबिक जेकॾहिं कोर्ट के फैसलन ते अमल ही करणो है तो सुप्रीम कोर्ट जा केतरा ही फैसला आहिनि जेके पेंडिंग में पिया आहिनि। उमरकोट में अड़ा फैसला आयल आहिनि जेके पेंडिंग में पिया आहिनि। छा उतां जी इंतज़ामिया के ये फैसला नज़र नथा अचन? छा उतां जे एसएसपी के ये फैसला नज़र नथा अचन त कंहिं गरीब न्याणी जी हिकिड़े मैजिस्ट्रेट साहब जेको फैसलो ॾिनो आहे असां एहतराम था कयूं कोर्ट जो, पर जेकॾहिं ॿिया फैसला आयल आहिनि उन्हनि ते बि अमल कयो वञे ऐं उनजो तरीक़ेकार इहो न आहे त कंहिं न्याणीअ खे टंगो टाली करे इन रमज़ान जे भलारे महीने में उनजी तज़लील कई वञे। उन करे असां सभु पीपुल्स पार्टी जा वर्कर बिरादरी जेका भी सॼी सोलंकी बिरादरी है सब असां पीपुल्स पार्टी जा वर्कर आहियूं। उन करे अपील था कयूं बिलावल भुट्टो ज़रदारी के इहो जेको हबीबुल्लाह शाह है इन जे खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे, एसएचओ के ऐं प्लस एसएसपी के हटायो वञे, उन्हनि ते एफआईआर कई वञे, न त ही सभई बिरादरी जा माण्हू असां हिन पंहिंजे एहतियात जो दायरो वधाईंदासीं। असांजे उमरकोट के असांजी सोलंकी बिरादरी आहे उन ते जेकी बर्फ़ ते ज़ुल्म कयो आहे उन जी इंतहा न आहे। तव्हां ॾिसो त हींअर जॾहिं सॼी सिंध जो क्रोध ऐं कावड़ साम्हूं आयो आहे त सरदार साहब उहो मुनकर थी वियो आहे। सरदार साहब चवे थो त जंहिं बि सही ते कुझु कमु कयो आहे त उनजो मुंसां न वञे। माना पाण सम्झनि था त इहा एॾो ज़ुल्म ऐं इंतहा आहे जो बीह नथा सघनि ऐं पाण उनखे डिसऑन कयो अथई। सरदार साहब जे माण्हूअ उनखे डिसऑन कयो आहे त मुंहिंजो शान सां न वञे। हाणे अहिड़ो माण्हू जंहिंसां पंहिंजा माण्हू बीहण लाइ न आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते उनखे अरेस्ट कयो वञे। एसएसपी ऐं एसएचओ उमरकोट के सस्पेंड कयो वञे ऐं असांजे माण्हुनि खे सोलंकी बिरादरी खे इंसाफ़ कयो वञे। ख़ासि जे न्याणी सां जेका ज़्यादती थी आहे उनजो जेको आहे फिलफोर नोटिस वरितो वञे ऐं एसएसपी जेको आहे उमरकोट जो उनखे मुअतल कयो वञे, एसएचओ उमरकोट जो ऐं जेके ॿिया जेके कंसर्न अथॉरिटीज़ आहिनि उन्हनि सभिनी जो नोटिस वठी करे उन्हनि खे मुअतल कयो कारी विहारे ऐं अच्छा करा धार करे ऐं ही जेको जेका आहे साई सटियल ऐं हिननि जो पंहिंजो जेको ही तरीक़ो आहे जेका सिंधी क़ौम जे न्याणियुनि ऐं जेका नाजाइज़ी कई आहे इहा सरासर नाइंसाफ़ी आहे। कोई भी कानून ना है, या लाकानूनियत कई है हिननि ऐं कानून जी लताड़ करे ऐं पंहिंजे ॾाढ ऐं जबर जो मुज़ाहिरो कयो आहे जेको हरगिज़ असां बर्दाश्त न कंदासीं। असां बार बार लानत